नालो वाजिद अली खास के लिए है। मां डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जामशोर जनरल सेक्रेटरी आहियां। ही इलेक्शन आहे हिकिड़ो सवण आहे, जीअं पाण चवंदा आहियूं त हर साल थींदो आहे। ऐं सिंध बार काउंसिल जी इलेक्शन 5 सालनि में थींदी आहे। असां वकील सभु कारे कोट वारा पाण में ॿाहिरि आहियूं, पर जॾहिं वरी इलेक्शन अनाउंस थींदी आहे पोल डे, त वरी असांजा पंहिंजा पाण मुक़ाबिलो हूंदो आहे। ऐं उन वोटिंग जे ज़रिए असांजी उहा जेका आहे इलेक्शन थींदी आहे, जेको हुन में सरसी हासिलु कंदो आहे उहो ई असांजो लीडर हूंदो आहे। असां उनखे दिलि सां मञींदा आहियूं। इहो हिकिड़ो प्रोसेस आहे जेको डेमोक्रेटिक प्रोसेस, ऐं इन प्रोसेस सां असां हलंदा आहियूं। सर, असांजी मुस्तक़िल प्लानिंग इहा आहे त ॾिसो, इहे बर्निंग इशूज़ केनाल वारा मामिलो, इन खां अलावा ॿिया मामला केतिरा आहिनि जेके सिंध ते हींअर वार थियनि रही रहिया आहिनि। उन्हनि सभिनी खे डील करण लाइ सिंध बार काउंसिल जे मेंबर जो वॾो रोल हूंदो आहे, छो त बाय लॉज़ हिकु वकील ई आहे जेको आख़िरी जेको आहे हिन वाघ संभाले ऐं मामलनि खे दुरुस्त करे सघे थो। तव्हां ॾिसो त असां वटि सिचुएशन कहिड़ी प्रिवेल थी करे। असां हाणे मुआशरे में हींअर ॾिसो हर माण्हू हिसायल आहे, ऐं हिन असांजे मुल्क में शयूं हक़नि लाइ विढ़णो थो पए। ऐं मां सम्झां थो त वकील ई आहे, कारो कोर्ट ई आहे जेको हुननि जो आख़िरी सहारो आहे। पेपर उहो करे कोन सघिया, हिन में कामयाबु कोन विया। हा, हिन में कामयाबु कोन विया। इन करे इहे अॼु आज़ादु इलेक्शन थिए पई, को बि तव्हांखे सरकारी माण्हू हिते नज़र न ईंदो। सो असांजे नॉलेज में कोन्हे त को उहो थियल आहे। बाक़ी हाणे वॾियूं इलेक्शनूं या उन्हनि में थी सघे थो करण में कामयाबु थी विया हुजनि। बाक़ी असांखे इहा ख़बर कान्हे त असांजे बि इन लिस्टुनि में को फेरफार कई वई हुजे। बाक़ी असां वोट पाण पिया करायूं बि पंहिंजे दोस्तनि। ॾिसो, असांजा जेके इलेक्शन जी जेके लिस्टूं ठहंदियूं आहिनि उहो उन जे बारे में असांखे ख़ुदि खे ख़बर हूंदी आहे त असांजा वोट केतिरा आहिनि पंहिंजे ज़िले में। सो इन में इंटरफेरेंस असांखे घटि थी नज़र अचे। बाक़ी जेके वॾा ज़िला आहिनि, हैदराबाद जहिड़ो, सखर जहिड़ा, इहे उते थी सघे थो उन में एक्स्ट्रा वोट माण्हुनि जा एड कराए विया हुजनि बाक़ी हूअं कोशिशि असांजी इहा बि आहे त असां वटि जीअं हीअ इलेक्शन हले पई, इन में एतिरी धांधली थियण जो को बि चांस कोन्हे। बाक़ी जेको कैंडिडेट या अॻिते माण्हू मोकिलिया आहिनि, उन लाइ असांजी कोशिशि इहा आहे त उहो ई माण्हू वञनि जेके लाइक़ु हुजनि ऐं उते हली असांजी सही सरबराही ऐं असांजी नुमाइंदगी कनि। हाँ, बिल्कुलु। अॼुकल्ह दुनिया जदीद थी वई आहे, जदीद टेक्नोलॉजी जो दौरु आहे, कंप्यूटर जो दौरु आहे। ऐं उन में जेको मैनुअल कमु तक़रीबन दुनिया जे सभिनी सुधरियल माशरनि मां ख़तमु थी वियो आहे। ऐं माण्हुनि जे आसानीअ जे लाइ, आवाम जे आसानीअ जे लाइ, वक़्तु बचाइण लाइ, ख़र्च बचाइण जे लाइ जदीद जेको ऑनलाइन सिस्टम, हर शइ ऑनलाइन सिस्टम ते थी वई आहे। त इलेक्शन में बि जेकॾहिं हिन क़िस्म जूं जेके सिंध बार काउंसिल जी मसलन इलेक्शन आहे, जंहिंमें जे वोटरनि जो घटि तइदादु हूंदो आहे, पोलिंगनि जो घटि तइदादु हूंदो आहे, ऐं वकील हिकिड़ी सुलझियल कम्यूनिटी बि आहे, त हिते ट्रायल बेसिस ते बिल्कुलु सॼे सिंध में जीअं अॼु इलेक्शन हले पई, त हुकूमत इन क़िस्म जो तजुर्बो करे पई सघी त हिते ऑनलाइन ऐं इलेक्ट्रॉनिक वोट जे सिस्टम खे मुतारफ़ कराइणु खपे हा। ऐं उन बुनियाद ते ई अॻिते वरी आम चूंडुनि में बि उन सिलसिले खे जेको सो हिन खे बुनियादु बनाए तजर्बे तौरु ऐं हितां कामयाबु थी ऐं पोइ आम चूंडुनि में बि उन शइ खे खणी वञिजे हा, त जीअं असां सॼे दुनिया वांगुरु जदीद जेको सो हिन मां टेक्नोलॉजीअ मां, कंप्यूटर दौर मां फ़ाइदो हासिलु करे सघूं, माण्हुनि जो टाइम बि बची सघे ऐं इलेक्शननि जा ख़र्च बि बची सघनि, ऐं पोलिंगुनि ते रश जेका आहे उहा बि घटिजी सघे। त हीउ सुठो मौक़ो हुयो ऐं इहो हुकूमत खे करणु खपे। असांखे सॼी दुनिया सां जदीद तरीक़े सां हलणु खपे। कंप्यूटराइज़ दौरु आहे ऐं बिल्कुलु जेको सो मैनुअल दौरु ख़तमु थी वियो आहे। त हिते असां वटि सिर्फ़ु काफ़ी शयुनि में आहे, जंहिं करे ख़र्च बि वधीक थियनि था, टाइम बि ज़ाया थिए थो, ऐं जेको आहे कुझु ख़दशा बि रहिजी वञनि था इलेक्शननि जे हवाले सां। अदब मां इहा ई ॻाल्हि कंदुसि त हीअ अगरि जदीद तरीक़े सां इलेक्शन थिए हा त बहितर हो, पर असां वटि सिंध बार काउंसिल जेका पार्लियामेंट आहे वकीलनि जी, उन में त घपलो कोन्हे। मां इन जे करे बि ॻाल्हाईंदुसि त इन जे करे मैनुअल कनि था, जीअं 47 फार्म चेंज कयो वियो, तंहिंजे करे असांजो पाकिस्तान में हर वसीला आहिनि ऐं हर जदीद शयूं आहिनि। हीअ ॼाणी वाणी पाण कोन था कनि ऐं हुजणु खपे। इलेक्ट्रॉनिक जेको आहे सो सिस्टम हुजणु खपे, टाइम बि बचंदो,
जहिड़ा झटा बि कोन थींदा ऐं पुरसुकून सां सॼो मसइलो हल थी। मुंहिंजो नालो तलत आगा आहे फ्रॉम जामशोरो। अॼु जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो त इलेक्शन जो माहौल आहे सिंध बार काउंसिल जो, ऐं जेको आहे न औरतुनि जे हवाले सां इहे आहे त मेल डोमिनेटेड सोसाइटी आहे, हिन में जेको आहे न औरतूं घटि आहिनि। माशाल्लाह कराची में जेको आहे न 5 जेको औरतूं बीठी आहिनि SBC जे लाइ, ऐं हिते असांजे जामशोरो हैदराबाद में न आहिनि न। उहो वरी ॻाल्हि थी चवां त औरतूं जेकी आहिनि हू बि शर्मीली जीअं हूंदी आहिनि, भई उनखे केरु चए त बाबा तव्हां बि कॉन्टेस्ट कयो न, त असां पूरी कोशिशि कंदासीं जीअं असां बीठा आहियूं। असांजी जामशोरो में दादू अमीर साहब आहिनि, ॾाढो सुठो माण्हू आहे, ऐं उनखे असां चयो आहे त भई जेको औरतुनि जो हक़ आहिनि जेको मतिलबु उनखे मिलणु खपे। असां वकील आहियूं, असांखे बि अहिड़ी पोस्टूं मिलणु खपनि न, छो जो असां बि महिनत कयूं था, वकील आहियूं। त हिन बारे में जेको असांजो कैंडिडेट आहे माशाल्लाह तमामु सुठो आहे, त इंशाल्लाह मौला कंदो त उहो विन कंदो, त हिन इशू सां ॻाल्हाईंदासीं, ऐं जेको नेक्स्ट जेको स्टेप आहे उहो औरतुनि जे हवाले सां हूंदो इंशाल्लाह।